अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? चाक चङा भला आहियो? ऐं दुआ आहे त बिल्कुलु ठीकु हूंदो, ख़ुशि हूंदो, चाक चङा भला हूंदो। ओचितो आई आहियां ऐं घणे घणे भाङे ओचितो ई अचणु थींदो आहे। ऐं हिकिड़ो ॿ ॾींहं अॻु हिकिड़ी वीडियो रखी हुई मां, हे ई साॻो माना थर जो हिकिड़ो वेस आहे जेको मूंखे ॾाढो वणंदो आहे, ॿांधणो। ऐं माफ़ु कजो मोबाइल किरी पई जेको सदाईं थींदो आहे, संभाले सघंदी कोन आहियां ऐं किरी पवंदो आहे। सो इहो साॻो ई वेस मूंखे ओढियलु हुयो जेको मूं पहिरियों हुयो ऐं पंहिंजी सरतियुनि सां गॾु वेठल हुअसि त उन्हनि थोरो भोग चर्चा करण जे लाइ चयो ऐं मां उन्हनि सां थोरा भोग चर्चा कया। थरी मां आहियां कोन, थर जी मां आहियां कोन, थर जी ॿोली मूंखे अचे कान थी, पर इलाही कमेंट जेके मूं पढ़िया उन्हनि में घणे भाङे मूंखे जेको ॾुखु कावड़ नज़र आयो त सभिनीनि जो चवणु हो त तव्हां थरी माण्हुनि जी, थरी औरतुनि जी जेका आहे सा माना इंसल्ट कई आहे या उन्हनि ख़राबु लॻो, उन्हनि खे ग़लति लॻो। पहिरें त मां माफ़ी वठंदसि सभिनी खां दिलि जी गहराइनि सां, छो जो मूंखे तव्हां सभु जेके मुंहिंजा फॉलोअर आहियो सुञाणो था त मां कॾहिं बि नेगेटिव वे में कंहिंजी बि न उन्हनि जे ख़िलाफ़ु ॻाल्हाए सघां थी, न मां इहा कोशिशि कंदी आहियां त मां पंहिंजे धरतीअ जे माण्हुनि जे ख़िलाफ़ु ॻाल्हायां। सॼी धरती जेका असांजी आहे, ख़ासि तौर ते सिंध जी धरती, ऐं थर सां त मूंखे इश्क़ु आहे, थर सां मूंखे इश्क़ु आहे। मूंखे हिन वक़्तु ॿांधणो पातल आहे, मां तव्हांखे ॾेखारियां थी। हीउ ॿांधणो आहे थर जो जेको मूंखे पातल आहे, जंहिं ते मूं हिकिड़ी पंहिंजी मर्ज़ी जी कमीज़ पाती आहे ऐं हीअ हिकिड़ी उन ते मूं पोती जेका आहे सा पाती आहे, जेका बि ॾाढी महिनत सां हथ सां ठहियलु आहे। सो मुंहिंजी भाणेजी, मुंहिंजी दोस्त फिरदोस, उन जी धीउ जी शादी आहे, अॼु मेहंदी आहे। इहो हीउ जेको गेटअप आहे, सिंगार आहे, उन जे लाइ आहे। ज़ाहिरा मुंहिंजी न्याणी आहे, मुंहिंजी धीउ आहे, उन जी ख़ुशीअ में मां पूरी तरह सां कोशिशि कई आहे सिंगार करण जी। इलाही सालनि खां पोइ मां कोशिशि कई आहे त मां पंहिंजी धीउ जी शादी ते सुठी लॻां, सुहिणी लॻां। सुहिणी त ख़ैर मुंहिंजो नालो आहे, न वणंदी आहे उन्हनि खे बि, उहे बि सुहिणी चवंदा आहिनि, पर मुंहिंजी धीउ जी ख़ुशी आहे जंहिंजे करे मां अॼु हिन पूरे सिंगार में मौजूदु आहियां। ऐं मूं थरियुनि जी दिलि बिल्कुलु न रंजाई आहे, पर जे रंज थी आहे त माफ़ु कजो। चूड़ा कुंवारियूं जेके बेवा जेके हूंदियूं आहिनि कोन पाईंदियूं आहिनि, मूंखे घणी एॾी ॼाण हुई कान। चर्चा पे कयासीं, भोग पे कयासीं, सभिनी मूंखे चयो थोरो उन अंदाज़ में, उन स्टाइल में थोरो ॻाल्हाए, ॿोली मूंखे अचे कान थी, मूंखे माफ़ु कजो, थर जी ॿोली मूंखे अचे कान थी। ऐं उते कहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि, फुटियूं हूंदियूं आहिनि, न हूंदियूं आहिनि, इहे हूंदियूं आहिनि, न हूंदियूं आहिनि। तकड़ में इहो चर्चनि में मां इहा वीडियो ठाही। पर जेकॾहिं तव्हां सभु मूंखे सुञाणो था त तव्हां ॼाणो था त मां ॼाणी वाणी का बि अहिड़ी शइ कान कई आहे, माना कंहिंजी दिलि रंजाइण जो मुंहिंजो मक़सदु न हो, बिल्कुलु बि न। ऐं जे पोइ बि दिलि रंज थी आहे मुंहिंजे थर जे माण्हुनि जी, मुंहिंजे थर जी भेणुनि जी, मुंहिंजे थर जे भाइरनि जी, त हथ ॿधी माफ़ी, छो त मुंहिंजो बिल्कुलु इहो मक़सदु कोन हो। चर्चा पे कयासीं, भोग पे कयासीं, उन में जेको आहे सो मां मूंखे न आहे, मूंखे ख़बर हूअं बि कान पवंदी आहे भोगनि चर्चनि में त मां छा थी ॻाल्हायां। ऐं मूंखे ॼाण कोन हुई थर जे हवाले सां। ऐं मुड़ुसु मरण जी ॻाल्हि मूं कई पे, उहो मूं इहे चर्चनि में इहे सभु शयूं स्क्रिप्टेड त हुयो कोन, त कुझु असां लिखी ऐं स्क्रिप्टेड जेको आहे सो कुझु असां ठाहियो आहे। सो कुझु बि स्क्रिप्टेड कोन हुयो, जेको ज़हन में आयो पे सो मां ॻाल्हाईंदी पे वियसि। ऐं मुंहिंजी सरतियूं उनखे इंजॉय पियूं कनि जेके मूंसां गॾु उन वक़्तु वेठियूं हुयूं। ऐं उन्हनि चयो त थर जी जेको ई ओढ़णु आहे, पाइणु आहे, जेको ॾाढो सुहिणो आहे। ऐं मां तव्हांखे बीही करे ॾेखारियां थी त सॼो ड्रेस जेको आहे, कमीस रुॻो जेका आहे उहा पंहिंजी मर्ज़ी सां मूं पाती आहे। बाक़ी जेको हिन जो पड़ो आहे उहो मां तव्हांखे ॾेखारण जी कोशिशि कयां थी। मूंखे उमेदु आहे त तव्हांखे नज़र ईंदो। मां कोशिशि कयां थी तव्हांखे ॾेखारियां, पोइ वरी वेहां। पहिरें मां कोशिशि थी कयां त तव्हांखे मां ॾेखारियां। हीउ थर जो ॾाढो सुहिणो हीउ पड़ो आहे जेको मूं पातो आहे, उन ते मूं हीअ पोती पाती आहे ऐं जेका ॾाढे हथ सां हथ जी ठहियलु आहे। ऐं जेको मुंहिंजी भेण जी आहे जेका मूंखां घुरंदी रहंदी आहे, ऐं मां बहाना करे उनखे कोन ॾींदी आहियां, ठीकु आहे। हीउ मूं मुंहिंजी दोस्त जी जेको आहे सो फिरदोस जी धीउ सुरहाण, मुंहिंजी धीउ, मुंहिंजी भाणेजी, मुंहिंजी धीउ, उनजी अॼु मेहंदी आहे, उनजी हीअ तयारी आहे ऐं उनजी तयारी आहे। सो मूं सोचियो त मां तव्हां सभिनी खे बि जेको आहे सो जेको कुझु ॾींहं अॻु जेका वीडियो रखियमि, दिलि रंज थी आहे त मां वरी ॿीहर खां हथ ॿधी माफ़ी। मुंहिंजो को बि अहिड़ो मक़सदु न हुयो त कंहिंजी दिलि रंज थिए, कंहिंखे ॾुखु पहुचे, कंहिंखे कावड़ अचे।
ऐं तव्हां सभु जेके मुंहिंजा फॉलोअर्स आहियो उन्हनि खां मूंखे सदाईं प्यारु मिलियो आहे ऐं तव्हां सदाईं मुंहिंजा वीडियोज़ मुंहिंजी जेके बि शयूं आहिनि उहे तव्हां सभु ॾिठियूं आहिनि उन्हनि सभिनी में कॾहिं बि मूं पंहिंजे धरतीअ वासियुनि जे ख़िलाफ़ु नाहे ॻाल्हायो, कॾहिं बि न पंहिंजनि रीतुनि रस्मुनि या जेके असांजो पाइणु ओढ़णु मूं कॾहिं बि उन्हनि जे ख़िलाफ़ु नाहे ॻाल्हायो, मूं सदाईं उन्हनि जी फेवर में ॻाल्हायो आहे। सो मां कीअं कंहिंजी दिलि रंजाए सघां थी, उहो बि पंहिंजनि जी, इहो मुमकिन कोन्हे, पर जे दिलि रंज थी आहे त मां वरी माफ़ी घुरां थी। मूंखे उमेदु आहे माफ़ु कंदो। सो मूं तव्हांखे ॾेखारियो त मां अॼु इलाही सालनि खां पोइ, अलाए केतिरनि सालनि खां पोइ एॾो सींगार कयो आहे पंहिंजी धीउ जी मेहंदीअ जे लाइ। उनजी मेहंदी आहे ऐं मूं कोशिशि कई त मां मेकअप करणु मूंखे कोन ईंदो आहे, जहिड़ो बि कयो अथमि पाण ई कयो अथमि। ऐं हिकिड़ी दोस्त मूंखे हीअ शइ ॾिनी, हीअ जेका मूंखे ॻिची में पातल आहे, हीअ पूरो हिकिड़ो सेट मुंहिंजी हिकिड़ी दोस्त आहे संध्या सूमरो, जंहिंखे तव्हां सदाईं मूंसां गॾु ॾिसंदा आहियो, हीअ मूंखे उन ॾिनो सॼो सेट टिके सूधो जेको मूं पातो आहे। चूड़ियूं मूं वटि सदाईं हूंदियूं आहिनि छो त चूड़ियूं मूंखे वणंदियूं आहिनि। ऐं हीअ हिकिड़ी सिंधी हिकिड़ी मुंडी जेका आहे सा मूं पाती ऐं बाक़ी सॻी चोटी सॻी इनखे जेको सॻी चवंदा आहियूं, असां त सॻी चवंदा आहियूं, मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते अलाए छा हिनखे चयो वेंदो आहे, असां सॻी चवंदा आहियूं हिनखे। ऐं इहा बि मूं पाती आहे ऐं पूरो हिकिड़ो पाण खे सिंधी मूं कोशिशि कई त बिल्कुलु निजी हिकिड़ी सिंधी माई लॻां, जेको ॻोठनि में बहिराणनि में असीं तयारु थींदा आहियूं ईअं ई थींदा आहियूं, चोटी पाईंदा आहियूं ऐं जेको आहे सो टिको बि हणंदा आहियूं। ऐं इन करे मां चयो तव्हांखे ॿुधायां ऐं सभिनी खे जिन जी दिलि रंज थी आहे माफ़ी। मुंहिंजो मक़सदु बिल्कुलु कंहिंजी दिलि रंजाइणु न हुयो, मूंखे न हुई ख़बर, न हुई ॼाण, ईअं बि कोन चवंदसि त ॼाण न हुई, पर जेका भोगनि चर्चनि में ख़बर कोन पवंदी आहे त असां हा कॾहिं कॾहिं ग़लति बि ॻाल्हाए वेंदा आहियूं, कॾहिं कॾहिं असांजे वात मां ग़लति बि कुझु निकिरी वेंदो आहे। त इलाहिनि भाइरनि जेको आहे सो उन ते पंहिंजी कावड़ जो इज़हार कयो ऐं मां उन्हनि सभिनी खां जेको आहे सो मां माफ़ी वठां थी। मूंखे उमेदु आहे त तव्हां माफ़ु करे छॾींदो, छो त तव्हां जेके बि मुंहिंजा प्रीवियस वीडियोज़ जेके बि ॾिठा हूंदा तव्हां कॾहिं न ॿुधो हूंदो, कॾहिं बि न, त मां पंहिंजे धरतीअ वासियुनि जे असांजी जेके रीतूं, असांजी जेके रस्मूं, असांजो जेको पाइणु ओढ़णु उन जे ख़िलाफ़ु कॾहिं ॻाल्हायो हुजे या ठठोल कया हुजनि या उन्हनि ते मूं को तंज़ कयो हुजे। जेतिरा बि मुंहिंजा फॉलोअर्स आहियो तव्हां सभिनी खे इहा शइ ख़बर हूंदी इन ॻाल्हि जी त मां कॾहिं बि उन्हनि जे ख़िलाफ़ु नथी ॻाल्हाए सघां, छो त पंहिंजी सुञाणप माना मां पंहिंजे ख़िलाफ़ु मां छो ॻाल्हाईंदसि, ठीकु आहे। सो ही सॼी धरती असांजी सुञाणप आहे ऐं इहो मुमकिन ई कोन्हे त उन जे ख़िलाफ़ु, उन जी रीतियुनि रस्मुनि जे ख़िलाफ़ु ऐं असांजे माण्हू जेके बि किथे जा बि रहंदड़ हुजनि सॼी सिंध में, मां उन्हनि जे ख़िलाफ़ु ॻाल्हायां या मां उन्हनि जे रीतुनि रस्मुनि या उन्हनि जे पाइण ओढ़ण जे ख़िलाफ़ु ॻाल्हायां। हा, उभर ऐप में ऐं भोगनि चर्चनि में मूंखे कुझु शयुनि ते ध्यानु ॾियणु घुरिजे आहे, पर भोगनि चर्चनि में ध्यानु किथे वेंदो आहे। उन वक़्तु इहो ई माण्हू सोचींदो आहे त कचहरी कंदा रहूं, मुंहिंजियूं सर्तियूं मूंखे तंग पियूं कनि त अञा ॻाल्हा ऐं मां ॻाल्हाईंदी पई वियसि। उन में थोरो थी वियो जेके ॻाल्हियूं, उन लाइ मूंखे पक आहे त मुंहिंजा भाइर, मुंहिंजूं भेणूं ख़ासि तौर ते जेके थर सां जुड़ियल आहिनि, छो त थर सां मूंखे इश्क़ु आहे। मां तव्हांखे वरी थी ॿुधायां, थर सां मूंखे इश्क़ु आहे ॾाढो, हद खां वधीक, जुनून जी हद ताईं। मूंखे थर एॾो प्यारो आहे, थरी एॾा प्यारा आहिनि ऐं जेके बि माण्हू थर जा आहिनि जेके हिते कराची में हैदराबाद में रहनि था, से मूंखे चङी तरह सुञाणनि था त मुंहिंजो थर सां हिकिड़ो रूह जो रिश्तो आहे ऐं हीअ त वरी धरतीअ जी ॻाल्हि आहे। सो बसि हाणे ॿीहर कोन चवंदसि। मूंखे उमेदु आहे त तव्हां मुंहिंजी ॻाल्हि सम्झिया हूंदो ऐं मूं सोचियो त अॼु मां जेको पाण खे ठाहिण जी कोशिशि कई आहे त मेकअप मूंखे चङी तरह सां अचे थो कोन थो अचे ऐं कीअं मां कैरी कंदसि हिनखे, कीअं मां हिन पड़े खे पाईंदसि। उनखे मूं पातो आहे, इलाही भेरा पातो आहे, अॼु सवायो थोरो तयारु थी आहे छो त मुंहिंजी धीउ जी मेहंदी आहे, भाणे जी ज़ाहिर धीउ आहे मुंहिंजी ऐं इन करे मां ख़ुशि आहियां, तमामु घणी ख़ुशि आहियां। ऐं अलाह साईं उन सूधो ऐं सभिनी जा जेके बि नियाणियूं आहिनि असांजूं, जेके बि असांजूं जेके ॿारड़ा आहिनि उन्हनि जा भाग बि सुठा थियनि, नसीब सुठा थियनि, सुठनि घरनि में उन्हनि जा संग थियनि ऐं सॼी ज़िंदगी असांजे नियाणियुनि जी, असांजे पुटड़नि जी बि सुठी गुज़रे, सुहिणी गुज़रे, शान वारी गुज़रे। जिन नियाणियुनि जी बि शादी आहे अॼोके ॾींहं ते या का रस्म आहे, का मेहंदी आहे, का वन में थी वेहे, उन्हनि सभिनी खे वाधायूं ऐं मुंहिंजी भाणेजी खे त मां वञी करे हींअर वाधायूं ॾींदसि। सो इन करे दुआउनि में यादि रखिजो। ऐं मैसेज पढ़ां? अच्छा, ग़ुलाम मुस्तफ़ा मंगी चए थो मैसेज पढ़ो, ठीकु आहे। मुनीर भाउ चए थो त बस बॉस, बस 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 महिरबानी। मीर भाउ चए थो त सही,
अज़ीज़ भाउ बि आहे, यू आर ब्यूटीफुल, मेकअप, अच्छा मेकअप सुठो कयो आहे, मोहम्मद आलम चवे थो। असां कंबर वारा सॻियूं ई चवंदा आहियूं। हा, असां बि सॻियूं चवंदा आहियूं हिनखे, असां बि सॻियूं चवंदा आहियूं। सॻियूं सॻियूं ई आहिनि, इन्हनि खे सॻियूं ई चवंदा आहियूं, पर मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मुख़्तलिफ़ नाला हूंदा आहिनि जिन जी मूंखे नाहे एतिरी ॼाण, मां हिन ते कोन ॻाल्हाईंदसि। अदी इन में रंज वारी का ॻाल्हि नाहे। ग़ुलाम मुर्तज़ा भाउ, कुझु कमेंट अहिड़ा हुया जेके मूंखे लॼी कनि पिया त मां शायदि ग़लति ॻाल्हायो आहे, शायदि न, वाक़ई मूं भोगन चर्चनि में इन ॻाल्हि ते ध्यानु न ॾिनो ऐं मां घणो ॻाल्हायो, पर मां भोगन चर्चनि में ई ॻाल्हायो हुयो। मूंखे ख़्यालु करणु घुरिजे हा त जेके थर में जेके बेवाह औरतूं हूंदियूं आहिनि, जिन जा वर जेके आहिनि से लाॾाणो करे वेंदा आहिनि, उहे चूड़ियूं कोन पाईंदियूं आहिनि, सोग कंदियूं आहिनि। ऐं मां उन वक़्तु भोगन चर्चनि में हुयसि, बसि एतिरो ई चवंदसि, ऐं माफ़ी मां वठी चुकी आहियां। ज़मीर चए थो, ज़मीर भाउ चए थो त वाह वाह, वाक़ई सुहिणी पार साईं। हा, मेकअप जो कमाल आहे, हेॾनि माना हीअ ॻह जेके पाता पिया आहिनि, जेके शयूं हिननि जो कमाल आहे। मेकअप खां सवाइ ॾिसंदो त छिरक भरींदो भाड़े घोड़ाड़े। अच्छा, सो ॿिया बि पढ़ां थी भला मथे। अच्छा, अॼु त कुंवार थी विया आहियो। हा, मुंहिंजी धीउ जी मेहंदी आहे त ज़ाहिर आहे थोरो सींगार त हक़ आहे मुंहिंजो, ऐं इलाही सालनि खां पोइ सवायो सींगार कयो आहे। हूअं त असां सींगार कंदा रहंदा आहियूं, PTV ते प्रोग्राम हूंदो आहे लाइव, त उहो बि सींगार ई हूंदो आहे जेको कंदा आहियूं, पर अॼु थोरो सवायो आहे। ऐं ज़ाहिर आहे ख़ुशी आहे, जॾहिं औलाद जूं ख़ुशियूं हूंदियूं आहिनि त ख़ुशी त थींदी आहे। सारंग चवे थो चरी छोकिरी, हा चरी बि आहियां, बिल्कुलु सही। अच्छा, यू आर लुकिंग लाइक अ थरी वुमेन। महिरबानी, मां तव्हांखे इहो ई ॿुधाइण पई चाहियां त मूंखे थर सां इश्क़ु आहे, ऐं मां जेकॾहिं वाक़ई थरी लॻां पई, थरी औरत लॻां पई, त फ़ख़्र जी ॻाल्हि आहे मुंहिंजे लाइ। सो सॼी सिंध असांजी सोन आहे, ऐं सिंधी माण्हू, सिंधी रीतूं रस्मूं, पाइण ओढ़ण, सॼी दुनिया घुमी ॾिसो तव्हां, सॼी दुनिया। असांजे सिंध जी जेका सूंहं आहे न, उहो सुनाकियूं आहिनि न, पाइण हुजे, ओढ़ण हुजे, रीतूं हुजनि, रस्मूं हुजनि, खाइणु हुजे, घुमणु फिरणु हुजे, माग मकान हुजनि, अदब हुजे, सॼी दुनिया घुमी ॾिसो, सभु सुहिणो आहे त सॼी दुनिया, कुल काइनात सुहिणी आहे, सुनाकियुनि सां भरियल आहे, पर धरती पंहिंजी जी ॻाल्हि ई बि आहे। सो इन करे वाओ वाओ वाओ। अच्छा, अली नवाज़ भलो चए थो, ओके, महिरबानी आलम भाउ, महिरबानी, लख थोरा। हाणे वरी न्यापा इलाही थी विया आहिनि, इन करे सलाम सिंध, आशिक़ बलोच, वालेकुम असलाम सिंध, सदाईं आबाद रहे असांजी धरती। ऐं सो इन करे मां सिधी रीत आयसि त मां जिन जी दिलि रंज थी आहे उन्हनि खे बि ज़रूरु मां चवंदी हलां त माफ़ी वठंदी हलां त भोगन चर्चनि में सरतिन सां गॾु थोरो इन करे, ऐं दुआ कजो त सभिनी नियाणियुनि जा नसीब सुठा थियनि, ऐं उन्हनि खे जेकी वर मिलनि उन्हनि सां जिन जो जोड़ थिए, उहे उन्हनि जो साथ निभाइनि, ऐं नियाणियूं बि उन्हनि जो साथ निभाइनि, हिक ॿिए सां प्यार मोहबत सां ज़िंदगी गुज़ारनि। ऐं अॼोके ॾींहं ते असांजे ॿारड़नि बचड़नि खे जिन जिन जी बि शादी आहे, ख़ुशी आहे, का रस्म आहे शादीअ जी, उन्हनि सभिनी लाइ दुआऊं त उन्हनि जी ज़िंदगी सुहिणी गुज़रे, सुठी गुज़रे, कोसो वाह उन्हनि खे न लॻे। ऐं इलाही मैसेज थी विया आहिनि, सो हाणे मां कीअं पुॼां, किथे पुॼां मां। हा बिल्कुलु, ख़ालिद भाउ, ईअं ई आहे, इंसान खां ग़लती थी वेंदी आहे, पर इहा सुठी ॻाल्हि हूंदी आहे त पंहिंजी ग़लती खे मञी वठे, इहा सुठी ॻाल्हि हूंदी आहे। मां त सिधी रीत पंहिंजी ॻाल्हि मञींदी आहियां, जेकॾहिं मूंखां का भुल चुक थींदी आहे, ऐं मूंखे हुन में लॼ महसूसु कोन थींदी आहे। ऐं हींअर सॼी दुनिया में मुंहिंजा माना जेके बि फॉलोअर्स आहिनि, जिते जिते बि आहिनि, उहे सभु ॾिसनि पिया त मूंखां जेकॾहिं का भुल थींदी आहे, का चुक थींदी आहे, त मूंखे हुन में लॼ महसूसु न थींदी आहे माफ़ी घुरण में, न ई लॼ महसूसु थियणु घुरिजे। सो मूंखे पंहिंजी धीउ जी शादी जी ख़ुशी आहे, पढ़णु ॼण वारी आहे, अॼु मेहंदी अथसि, हुन लाइ मां तयारु थी आहियां। सो मां ॾाढी एक्साइटेड आहियां वञण जे लाइ, बसि इंतज़ारु पई कयां त माना पहुचनि छोकिरियूं ऐं असां हितां निकिरूं। सो महिरबानी महिरबानी सभिनी जी, लख थोरा लख कुर्ब। इलाही मैसेजिस आहिनि, मां थोरो तकड़ में मथे कंदी वञा, ॾिसां त कहिड़ा कहिड़ा इलाही तकड़ा आहिनि, इन करे पढ़ी बि कोन पई सघां। वहीद भाउ आहे, बशीर भाउ आहे, महिरबानी, वालेकुम अस्सलाम, वाह वाह, महिरबानी, साल में हिकु भेरो हक़ आहे, हा न, ठीकु आहे।
ऐं हिन उमिरि में त घणो हक़ु आहे, हिन उमिरि में जंहिंमें असीं आहियूं माना 50 टपी चुका आहियूं, हिन उमिरि में हक़ु आहे। ठीकु आहे, त थोरा असां चङड़ा लॻूं, छा थी पियो भला। ॿियो केरु आहे? शहबाज़ भाउ असां सां गॾु आहे, ऐं वहीद भाउ असां सां गॾु आहे। ॿियो केरु केरु गॾु आहे असां सां माना मूंसां, मां तव्हां सभिनी सां गॾु आहियां पंहिंजी धीउ जी ख़ुशी खे सेलिब्रेट करण जे लाइ। मूं सोचियो त तव्हांखे मां ॿीहर जेको आहे सो थरी अंदाज़ सां, माना ॿोली नथी अचे, इलाहिनि भाइरनि जा कमेंट हुया त पोइ थरी ॿोली बि ॻाल्हायो त ज़ाहिर आहे जेका ॿोली नथी अचे उनखे मां ग़लति कीअं ॻाल्हायां, इन करे मूंखे उहा मां न पई ॻाल्हाए सघां, सो मूं न ॻाल्हाई आहे। अच्छा, अरशद अली शर बि असां सां गॾु आहे, ऐं काइम भाउ बि गॾु आहे। सभिनी जी महिरबानी, लख थोरा कुर्ब सलामत हुजो। ऐं हर न्याणीअ लाइ दुआ आहे असांजी, हर न्याणी जेका बि, मां पुटनि जे लाइ बि चवंदसि, उन्हनि सभिनी लाइ त ख़ुशि हुजनि। ऐं जिन जिन जी बि नक पे साफ़ु कयमि, ख़बर अथव पोतीअ सां, सो टिशू इलाही परे पियो आहे। जिन जिन जी बि शादी आहे या जेके ॿंधण में ॿधजण वारा आहिनि, उन्हनि सभिनी खे खोड़ वाधायूं, न्याणियुनि खे, पुटड़नि खे। दुआ आहे दिलि सां हिकिड़ी माउ जी त उन्हनि सभिनी खे कोसो वाव न लॻे। ऐं जॾहिं बि रिश्तो जुड़े थो छोकिरी ऐं छोकिरे जो ज़ाल मुड़ुस जे रूप में, त उन्हनि खे हिक ॿिए खे सम्झणु घुरिजे, अंडरस्टैंड करणु घुरिजे, ऐं हिक ॿिए जी घणियुनि ॻाल्हियुनि खे दरगुज़र करणु घुरिजे, इग्नोर करणु घुरिजे, सहप हुजणु घुरिजे। ऐं ॿिन्ही में इहा सघ हुजे त ग़लति खे ग़लति चवणो आहे, सही खे सही चवणो आहे, ग़लति खे कॾहिं बि सही न आहे चवणो। इहो ज़िंदगी जो उसूल जॾहिं असां ठाहींदा आहियूं, हा घणा रिश्ता टुटी ज़रूरु पवंदा आहिनि, पर असां मुतमैन हूंदा आहियूं। अब जाओ अब बहुत हो गया स्पीच, महिरबानी शहबाज़ भाउ, जॾहिं खणण ईंदियूं छोकिरियूं त वेंदसि न, पंधु पंधु त कोन वेंदसि, ठीकु आहे। सो तव्हां तंग पिया थियो, बोर पिया थियो, तव्हां भला भली तव्हां वञो, ठीकु आहे न, तव्हांखे कमकारी हूंदा, मूंखे त जॾहिं खणण ईंदियूं तॾहिं वेंदसि। मंज़ूर भाउ असां सां गॾु आहे, वालेकुम अस्सलाम। ऐं राशिद बि असां सां गॾु आहे, अच्छा महिरबानी। मोहम्मद सालेह बि असां सां गॾु आहे। सो बहरहाल महिरबानी लख थोरा। मूं माफ़ी घुरण लाइ बि मां सिधी रीति, मुंहिंजो मक़सदु हुयो अचण जो, त जेके असांजा थर में रहंदड़, जेके असांजा थर सां मुंहिंजो इश्क़ु आहे, उनजी साबिती इहा आहे त मूंखे थरी जेको आहे सो वेस ओढियल आहे, बांधणे जो पड़ो मूंखे ओढियल आहे, मां वरी बि ॾेखारींदी थियल आहे, ठीकु आहे, ठीकु आहे। इहो मूंखे पातल आहे बांधणो, ऐं बांधणे जो मूंखे जेको आहे पड़ो पातल आहे। ऐं इन करे मूं चयो त मां माफ़ी बि वठां, ऐं मुंहिंजी धीउ जी, मुंहिंजी भाणेजी जी सुरहाण जी मेहंदी आहे, परीहं हुनजी शादी आहे, ऐं दुआ में यादि रखिजो, सलामत हुजो, आबाद हुजो। हर न्याणी लाइ दुआ आहे, हर पुट लाइ बि दुआ आहे। नई ज़िंदगी जी शुरूआति जंहिंजी बि अॼु थिए पई, उन जी ज़िंदगी में ख़ुशियूं हुजनि, सुख हुजनि। हिक ॿिए खे सम्झण जी कोशिशि कयो। ज़ाल मुड़ुस आहियो त, ऐं ज़ाल मुड़ुस थी चुका आहियो, परणिजी चुका आहियो, पहिरियों ॾींहुं या ॿियो ॾींहुं या टियों ॾींहुं आहे, हिक ॿिए खे सम्झण जी कोशिशि कयो, हिक ॿिए खे सहण जी कोशिशि कयो, ऐं ग़लति खे सदाईं ग़लति चओ। हाणे उन में जेको तव्हांजो आहे उहो तव्हां सां हूंदो, जेको तव्हांजो न आहे उहो तव्हां सां कॾहिं थी बि नथो सघे, ठीकु आहे। पर हर हाल में ग़लति खे ग़लति ई चवणो आहे, ग़लति खे कॾहिं बि सही नथो चई सघिजे, ठीकु आहे। सो तंग पिया थियो शायदि, हा ॾियो मोकिलाणी। मूं चयो त मां माफ़ी वठां, ऐं दुआऊं तव्हां सभु असांजी भाणेजी लाइ, मुंहिंजी भाणेजी लाइ, मुंहिंजी धीउ लाइ दुआ कजो। ऐं ज़ाहिर ॾुख बि आहे, गॾो गॾु ख़ुशी बि आहे, ॿई शयूं आहिनि। इंशाल्लाह वरी गॾु थींदासीं, सदाईं गॾु।